नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा पाकिस्तान पीपल्स पार्टी स्टूडेंट्स फेडरेशन ज़िला मटियारी के सदर असदुल्ला मेमून, जनरल सेक्रेटरी इम्तियाज अली पौर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिपाप के बहादुर अगवान शहीद आफ्ताब आलिम शोरो के असां खां विछड़े 32 वरे थी विया आहिनि, पर संदसि अवाम लाइ कयल ख़िदमतूं अॼु बि हर दिल में यादि आहिनि। हिननि चयो त शहीद आफ्ताब आलम शोरो जी 32 वरसी हर साल जीअं हिन साल बि वॾे अक़ीदत सां खंडू शहर में मल्हाई वेंदी। सिपाप ज़िला मटियारी जे सदर असदुल्ला मेमून जो चवण हो त शहीद मरंदा न आहिनि, शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। शहीद आफ्ताब आलम शोरो जिस्मानी तौर असां खां जुदा थी वियो, पर संदसि यादूं ऐं पार्टी लाइ ॾिनल कुर्बानियूं ता क़यामत यादि हूंदियूं। इंशाअल्लाह शहीद जी वरसी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत समेत मटियारी जा अगवान भी शिरकत कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।